नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त डिप्टी कमिश्नर ठठो मोहम्मद उस्मान तनवीर जी सदारत हेठि संदस आफिस में पोलियो मुहिम खिलाफ गॾजणी मुनक़द कई हुई, जंहिंमें DHO डॉक्टर मोहम्मद, हफ़ीज़ मेमण, मरफ इंचार्ज मालिक आदिम, ज़िले फोकल पर्सन डॉक्टर ज़हीर अहमद ख्वाजा ऐं ॿिनि मुख़्तलिफ़ लाॻापियल खाते जे अमलदारनि NGO जे नुमाइंदनि शिरकत कई है। गॾजाणी में ॿुधायो वियो त 26 अक्टूबर 2020 खां ज़िले में पोलियो मुहिम शुरू कई वेंदी। मुहिम दौरान 5 सालनि खां घटि उमिरि जे 2,19,527 ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पियारण जो टारगेट मुक़ररु कयो वियो, जॾहिं त बुनियादी सिहत मर्कज़नि, इस्पतालनि ऐं बसनि स्टापनि ते पिणु पोलियो टीम मौजूदु हूंदियूं। 26 अक्टूबर 2020 खां शुरू थींदड़ पोलियो मुहिम 1 नवंबर 2020 ताईं जारी रहंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।